फोन बंद कयो साइलेंट करे छॾियो। सभिनी खां पहिरियां जेके बि दोस्त ऑनलाइन वेठा आहिनि ऐं उन खां वधीक मुमताज़ मौलाई साहब ऐं सलीम चांडियो साहब, जामिन अली साहब ऐं असां जेका ॿी संगत आहे रुंड साहब, त उन्हनि सभिनी खां हथ ॿधी माज़रत मां तमामु थोरो देरि आयो आहियां। ऐं इहा इन जो सबबु ऐं वजह बि आहे त दोस्तनि जो प्यारु आहे। तव्हां ॾिसंदा हूंदा त चपे ऐं जेतिरो इस्तक़बाल कयो आहे उनखां ॾहनि ते माण्हू नाराज़ करे मां आयो आहियां। ऐं इहे ई वास्ता न रहो निंड न पइजी वञे, मां होॾे वञा थो त इन ते बख़्श थी। त सभिनी खां पहिरियां जीअं ई इशू थियो इन ते त ॻाल्हाइण बि मुनासिबु न आहे। मूं पहिरियों ई जेका पोस्ट रखी ऐं जीअं मुमताज़ भाउ असांखे अप्रोच कयो या उमीद सम्झी पंहिंजो भाउ सम्झी, ख़ुदा थो ॼाणे साईं मां तव्हां वटि कॾहिं न आयो आहे, न कॾहिं असां चांहि पीती आहे, ऐं न हिन महिल ताईं मुमताज़ मौलाई साहब जो नंबर मां वटि को सेव आहे। मूंखे इहा ख़बर आहे त हफ़्ते में अलाए कहिड़े भोग को नंबर मटाईंदो आहे, अलाए घणियूं फ़ोनूं ईंदियूं अथसि, अलाए छा ईंदो आहे, त इन जे लाइ मां को नंबर बि सेव न कयो आहे। पर जॾहिं बि कंहिं बि दोस्त ते तव्हां जेकॾहिं गैरतमंद आहियो, को ॾुखियो वक़्तु अचे थो, पोइ तव्हांजो फ़र्ज़ु थो बणिजी वञे त हिन उमीद सम्झी ऐं मां उन वीडियो खे पोस्ट करण खां अॻु जेके बि लाॻापियल अख़्तियारियूं हुयूं उन्हनि खे मां अप्रोच कयो। उहो भल DIG लाड़काणो हुजे, SSP लाड़काणो हुजे, या DIG हिकिड़े ज़िले ज़ोन जो कराची जो हुजे, या उन ज़ोन जो SSP जे मां नाला बि नथो खणां छाकाणि त इन ते वॾी अॻुभराई थी आहे। हाणे ॾिसो, मूं पहिरियों ई चयो त असां सिंध जा माण्हू गैरतमंद आहियूं। असांजूं ज़ातियूं, असांजा क़बीला हिकिड़े अमीन आहिनि मुख़्तलिफ़ सक़ाफ़तुनि जा, पंहिंजे तहज़ीब जा, पंहिंजे रिवायतुनि जा। असां वटि इहा कॾहिं बि रिवायत न आहे रही त घरनि जे मसइलनि खे असां कंहिं ॿिए धारे सां बि डिस्कस न आहियूं कंदा। इवन असां थाणनि ते वञण खां घबराईंदा आहियूं त इहे मामला डिस्कस न थियनि, चौदीवारी में तक़दुस पामाल न थिए, उहे अंदरि रहनि। डिसएग्रीमेंट सभिनी जा हूंदा आहिनि, तलाक़ूं अलाए घणनि खे थींदियूं आहिनि, अलाए घणा वठंदा आहिनि। तव्हांखे अगरि डाइवर्स रेशो ॾिसणो हुजे त सुबुह जो वञी अदालतुनि में बीहो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त 6 महीना बि शादी न थी, जिते अंडरस्टैंडिंग न आहे। किथे किथे 20 सालनि खां पोइ बि तलाक़ुनि जा मामला अदालतुनि में अचनि पिया। त इहो हिकिड़ो मुआशिरे जो जुज़ आहे जंहिंखे असांखे क़बूलणो आहे। पर हाणे हिन मामले खे हिन इस्पे वाहिद हिकिड़ी तलाक आहे, वाहिद हिकिड़ी इशू आहे जंहिं ते सॼी सिंध में हरूभरू हिकिड़ो बहस शुरू थियो आहे। माना नॉन इशू खे इशू बणायो पियो वञे, जिते सिंध में ॿिया एॾा वॾा मसइला आहिनि, जिते सिंध जो माण्हू बेरोज़गारी, बुख, बदहाली खे मुंहुं पियो ॾिए। सॼी दुनिया में कोरोना जो वायरस आहे, सिंध उनखे भोगे पई, मुंहुं पई ॾेई चैलेंजिस खे। कारोबार तबाह आहिनि, माण्हू मरनि पिया, फेडरल ऐं प्रोविंशियल हुकूमतनि जी बेहसी साम्हूं आहे। उन सॼे मामले में अहिड़े नॉन इशूज़ ते जेकॾहिं को कमेंट थो करे, मां सम्झां थो उनजो बि ज़मीर मुअल आहे, उनजी बि गैरत मुअल आहे। मां त हिन मामले ते ख़ुदा थो ॼाणे त मां न लाइव अचणु चाहियां, न मां हिन ते डिस्कस पियो करणु चाहियां। पर उहे शरपसंद जिन जी असां निशानदेही करे चुका आहियूं, मां तव्हांखे थो ॿुधायां, तव्हांखे ख़बर न हूंदी हिन गेम जे पुठियां केरु आहिनि। असां उन्हनि खे बाइकाते ॿुधाइण था चाहियूं त मुज़फ़र मुग़ेरी नाले हिकिड़ो अमर आहे, हिकिड़ो राहिब तुनियो आहे, 3 नाला ॿिया आहिनि, उहे नथो खणा छाकाणि त तव्हांजे असां ऑफिशियली सर्विलेंस शुरू कराए छॾीसूं, तव्हांजे नंबरनि जी, तव्हांजी लह विचड़ जी ऐं तव्हांजी समूरी साज़िश जी। त तव्हांखे जल्द सरप्राइज़ मिलंदो त कहिड़े माण्हू खे गुमराह करे, छाकाणि त हू असांजी जेका न्याणी आहे मेंटली डिसऑर्डर्ड माई आहे, माना हुनजो ज़हन कमु नथो करे। पाड़े वारा हुनजा ॿुधाइनि पिया, मां हुन ॾींहं खां कमु पियो कयां त हिन जे हिकिड़े पुट जी डेथ थी त हीअ विच में वेचारी घिटियुनि में पई घुमे, कचिरो पई बेड़े,
मसे मसे उहा वञी रूटीन लाइफ ते आई आहे, पर हुनजो ज़हन अञा ताईं कमु नथो करे। त उनखे जॾहिं तव्हां फीड कंदा ग़लति शइ, त उहा इहा विसारे छॾंदी त मां पंहिंजी न्याणी जे ख़िलाफ़ थी ॻाल्हायां, या मां पंहिंजे घर ऐं पंहिंजे नंगनि जे ख़िलाफ़ का नॉर्मल ख़ातून औरत नथी ॻाल्हाए सघे। इन मां ई साफ़ ज़ाहिर आहे, भले असांजा इंतिहा पसंद ते वञी जेको आहे इख़्तिलाफ़ पहुचनि, पर का बि नॉर्मल अमड़ पंहिंजे नौजवान न्याणी जे लाइ कॾहिं ग़लति नथी ॻाल्हाए सघे। कुझु बि केॾी बि दुश्मनी जो मयार इंतिहा पसंद न छो न हुजे, इहो आम ज़हन क़बूल करे थो। पर उनखे जेके बछींदड़ आहिनि, जेके साज़िशी आहिनि, जिन स्क्रिप्ट लिखियो, जिन हिकिड़ा वेस्टेड मफ़ाद यानी उन्हनि जा पंहिंजा जेके ज़ाती मफ़ाद, उन्हनि पंहिंजी हिकिड़ी अहमकाना सोच वसीले हिकिड़ी दुनिया क़ाइमु कई त शायदि को रीवो वठंदासीं मुमताज़ मौलाई को, शायदि को घर वठंदासीं, शायदि हीअं कंदासीं त हीअं थींदो, शायदि अॻु जीअं हिनखे ब्लैकमेल कंदासूं त अची वेही रहंदो, शायदि ही दान न कंदो। पर यार जॾहिं माण्हू खे तव्हां ब्लैकमेल करे 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 दीवार सां लॻाईंदा त उहो हिकिड़ो फाटंदो आहे माण्हू। ऐं हिन जी गैरत, हिन जी कावड़, हिन जो गुस्सो, इहो हिकिड़ो फितरी रद्दमल आहे। उन औरत जे लाइ न आहे जंहिंसां हिन जी ज़िंदगी गुज़री आहे, उन घरेलू ख़ातून सां बि न आहे। हिन जी कावड़, हिन जो गुस्सो, हिन जो उभार जेको आहे कावड़ जो, उहे शर पसंद आहिनि जेके हिनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ब्लैकमेल कंदा आहिनि। चाहे हिन जो इहो ॾोह आहे त काटन पाए थो, सोनी चेन पाए थो, पंहिंजे बच्चनि खे सुठी तालीम ॾिए थो, सुठे घर में रहे थो, सुठो खाधो खाए थो, इहा दुश्मनी आहे। छा तव्हां ॾींहुं राति इहे साज़िशूं कंदा त हीउ माण्हू कीअं लेटंदो? पहिरियां बि हिकिड़े टके जे मामले में कूड़ी FIR में नामज़द करे 65 लख को मथे रुपया था हिन को दाबा धमकियूं ॾेई ब्लैकमेल करे उहो फुरिया। हिन जी शराफ़त हुई, उहो बर्दाश्त कई त तव्हांखे दग मिलियो। जेकॾहिं इहो बि ख़ामोश थी करे हुनजो मुतालबो पूरो, मुतालबो छा आहे? टके जा माण्हू टके विकणा, 2 लख 2.5 लख छा आहे, 5 लख छा आहे? बकोल माई जे चलो यार, छा आहे 5 लख? 5 लख त पाण बि न ॾींदो, हिन जी मिसकाल ते अची वेंदा। पर इहो सिलसिलो पोइ अञा वधंदो। अॼु हुनखां सुभाणे ॿी दावेदार बीहंदी। असांजे मुआशिरे में सिन्फ़ नाज़ुक खे, मुखालिफ़ जिन्स खे तमामु घणी अहमियत आहे। इहो अलमियो आहे असांजो। औरतुनि जे लाइ असां वटि इज़तूं रहियूं आहिनि, असांजूं माइरूं भेनरूं आहिनि। पर हर उहो माण्हू जेको सोशल मीडिया यूज़ थो करे, सोचे मामले जी नौयत कहिड़ी आहे, मामले जी हसासियत कहिड़ी आहे, मामले सां कहिड़ा मनफ़ी असर कंहिंजे ज़िंदगियुनि ते कीअं पइजी सघजनि था। तव्हां पंहिंजी भेनरुनि न्याणियुनि खे साम्हूं रखी सोचो हिकिड़े लम्हे जे लाइ, जेके कमेंट्स कयूं पिया, त ही एतिरो मजबूर थियो, ही ख़ानदान जो कॾहिं उहा न्याणी ज़िंदगी में कंहिं पाड़े वारा था चवनि, असांजे घर बि न आया शादी गमी में, उहा न्याणी असांजी एतिरी मजबूर थी पंहिंजे वालिद जी हालत ऐं कैफ़ियत ॾिसी, उनखे हिन नेट ते फेसबुक ते अचण जी ज़हमत करणी पई, मजबूर कयो वियो एतिरो। इहे कैफ़ियतूं अॼु हिन सां सुभाणे मूंसां थींदियूं। जेकॾहिं असां इन्हनि सिलसिलनि खे सोशल मीडिया ते वेही करे फ़ैसिला ऐं अदालतूं लॻायूंसूं त पोइ कंहिंजो नंग महफ़ूज़ न हूंदो। इहो जेकॾहिं हिन जे लाइ को खॾो खोटे थो त सोचे छॾे। इहे फेक आइडियूं, इहे मामला, इहे ग़लति तरीक़े सां मासूम ज़हननि ऐं इन्हनि कचे ज़हननि वारी औरतुनि खे इस्तेमालु करणु पोइ हर को तयारु थी वेंदो। जेकॾहिं टिकटॉक ते का औरत 5000 में हिकिड़ी वीडियो ठाहे थी त 10,000 में कंहिंजे ख़िलाफ़ बि ॻाल्हाईंदी, पोइ त हर घर तबाह थी वेंदो। त इन सिलसिले खे ख़ासि तौर ते जेके सोशल मीडिया यूज़र्स आहिनि, त ख़ुदारा घरनि जा मामला कंहिंजा बि, हिन माण्हू खे छॾियो, हाई प्रोफाइल माण्हू आहे, शोबिज़ जो माण्हू आहे, हिन खे छॾियो, पर कंहिं आम झूपड़ी वारे जो बि को मामिलो जेकॾहिं घर जो अचे त सोशल मीडिया ते डिस्कस न कयो, उनजी हौसला अफ़ज़ाई न कयो, बुग़्ज़े मुमताज़ मौलाई में न कयो, हुब्बे ज़रीना में बि न कयो। इहा सलाह ॾियो त वञो, इहो तव्हांजे घर जो मामिलो आहे। इन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ फोरम्स मौजूदु आहिनि असां वटि।
अदालतूं आहिनि, थाणा आहिनि, हाणे त वुमेन थाणा आहिनि, औरतुनि जा अलॻि मॉडल थाणा आहिनि, अलॻि लेडीज़ स्टाफ आहे। जेकॾहिं तव्हां सची आहियो त वञो लाॻापियल फोरम ते। ही फोरम न आहे, न मूं वटि अथॉरिटी आहे न हिन वटि अथॉरिटी आहे। हिते रुगो पटका धूड़ था थियनि, इज़तूं उछालियूं वञनि थियूं। त मां तमामु दिलि आज़ारी ते जेका तकलीफ़ हिन ख़ानदान खे पहुती आहे उनजो अज़ालो मुमकिन न आहे। जेको न्याणी जो लुड़क किरियो उहो वरी वापसि न ईंदो, उनजी का बि क़ीमत न आहे, न वरी असां क़ीमत अदा करे सघूं था। ॿई न्याणियूं, अदी ज़रीना बि ऐं साईं जी न्याणी बि असांजा नंगे नसां जूं इज़तूं आहिनि, पर असांखे ॿिन्ही सां हमदर्दी आहे। अल्टीमेट इन सॼी जंग खां बि पोइ उन औरत खे अची वेहणो आहे त मुंहिंजो ही हक़ आहे, मुंहिंजो ही हिसाब आहे, मुंहिंजो ही हिसाब किताब आहे। उनखे कंहिं न कंहिं फोरम ते वेहणो आहे, भले उहा अदालत सॻोरी हुजे, भले उहे थाणा हुजनि। सोशल मीडिया ते करे कोई थोरी विहारे जिरगो कंदो फ़ैसिलो। त इहो सोचो, तव्हां मुमताज़ मौलाई सां, मुश्ताक सरकी सां जंग करे सघो था, पर असांजे नसीब सां नथा विड़ी सघो। कई माण्हू हेठां खां मथे आया आहिनि ऐं तव्हांजूं पाण मुरादियूं दुश्मनियूं जनम वठनि थियूं। असांजो त ॾोह न आहे, असां ते अलाह राज़ी आहे। ही शोहरत, ही छो केरु नथो ख़र्च करे किरोड़ रुपया त माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि। त इहो मुंहिंजे हिन जे हथ में न आहे, तव्हांजे हथ में न आहे। तव्हांजे हथ में हुजे त जेके असांखे गारियूं कमेंट्स मिलनि थियूं, वस हुजे त असांखे घुटा ॾेई क़तल करे छॾनि, पर रब पाक इहो जॾहिं चाहींदो। त हिन मामले में नाला खयां आहिनि, ऐं ही मूं नाला ईअं न खया आहिनि, इहे नाला असां कानूनी तौर ते ॾिना आहिनि। साईं खे बि ख़बर न हूंदी त साज़िशी माण्हू केरु आहिनि। जॾहिं असां फ़ोन कढियासीं, जॾहिं CDR निकिता, जॾहिं मामला साम्हूं आया, हेॾो जदीद दौर आहे। तव्हां महीनो कहिड़ो पहिरीं चैट कई राति जो 2 बजे व्हाट्सएप ते मूंखां वठो, मां किथे कढाए ॾेई छॾियां। ही उहो दौर थोरो ई आहे त असां पाण खे इन ख़ुशफ़हमी में था रखूं त मां जेको हराम पाई साज़िशूं कंदुसि, मां बची वेंदुसि, माई अॻियां हूंदी उहा बदनाम थींदियूं ऐं विढ़ंदा पाण में। अरे बाबा, भुट्टे साहब के बच वारे केस में फाई आई, हे को मामूली मामलो न आहे। कानून मौजूद आहे। 2 इहे नाला खया आहिनि, 3 ॿिया आहिनि। इन्हनि खे अनकरीब जेको आहे कानून पंहिंजी हरकत में आणे इबरत जो निशान बणाइण वारो त जीअं ॿिए जे घर खे असांजे ॿियनि मुल्कनि में डिफॉर्मेशन जा जेके बाइलाज़ आहिनि, कानून मौजूद आहिनि। इंडिया में जेकॾहिं व्हाट्सएप ते या फेसबुक ते तव्हां कंहिंजी इज़त ते हमिलो कयो, तमामु घणी सख़्त सज़ा आहे। हिकिड़े मिंट में दहशतगर्दी एक्ट तहत उते FIR थी थिए। हिते हाणे FI एक्टिव थी वई आहे। जेका जस्टिस, जेकॾहिं जज साहब जी वीडियो आई, मलक साहब जी, उन खां पोइ तमामु घणी सख़्ती थी आहे। ही माण्हू सम्झनि नथा त मौलाई साहब जे घर अचणु, उनजे तॾे ते अचण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त जेके बि इन सॼी साज़िश में मुलविस आहिनि, उन्हनि खे असां कानूनी तरीक़े सां मुंहुं ॾियूं पिया। अनकरीब रिज़ल्ट तव्हांखे साम्हूं ईंदो। ॿियो, मां चैलेंज थो कयां त उन न्याणी सां जेकॾहिं असां 4 चङा हली वेंदासीं त उनजो इहो रवैयो हूंदो ई न। छो जो ठाहिण वारा जॾहिं करे वेंदा न, पोइ उहा इहा ई असांजी न्याणी इहे ॻाल्हियूं न कंदी। कॾहिं तलाक जी ॻाल्हि, कॾहिं घर जी ॻाल्हि, कॾहिं 5 लख जी ॻाल्हि, कॾहिं मां तलाक याफ़्ता न आहियां, कॾहिं मां शादीशुदा न आहियां, कॾहिं मां शादी न कई। त इन जे पंहिंजे वीडियोज़ में तज़ाद आहे। त उन मामले खे सेंसिबिलिटी सां, तमामु फर्म दानिश सां वेही करे हल करे सघिजे थो। पर अदी जे लाइ असां वटि इज़त आहे। अदी जे लाइ असां कॾहिं न कुझु ग़लति ॻाल्हाईंदासूं। इहो न त साईं जी घरवारी रही आहे, पर उहो सिंध जी न्याणी आहे, उनखे बि इज़त पाराईंदासूं। पर जेके साज़िशी आहिनि, जेके पराया घर तबाह था कनि, जेके इहो ठरो चवंदा आहिनि, छा मां त पींदो बि न आहियां, तव्हां ॿुधायो छा हूंदा? ठरो आहे, ब्लैक लेबल इहे त बंदि आहिनि किरोना जे करे। त इहे पी करे पाण खे वॾो को दाना, दानिश्वर, अदीब, शाइर, डायरेक्टर, गुंडो सम्झनि था ऐं वेठे वेठे हरकतूं करे। उनखे ख़बर न आहिनि नतीजा केॾा ख़तरनाक था अचनि। हिन न्याणी जो
इहो वीडियो बान घणनि जूं दिलियूं जोड़े चुको आहे। हिते जेके वेठल आहिनि या जेके ॾिसनि था, पंहिंजी भेण खे साम्हूं रखी हिकिड़े लम्हे जे लाइ तसवुरु कयो इहा सूरत हाल मूंसां थिए। मां चाहींदुसि करे मुंहिंजे घर जो नंग अची हथु ॿधे मूंखे। असांजा ज़मीर असांजी गैरत एतिरी मोल आहे जो पोइ बि असां हिनखे बजाए जो काम डाउन कयूं, ठारियूं मामले खे ख़तमु कयूं। तव्हां वटि अचण जो मक़सदु साईं दिली तौर ते नियत इहा आहे त तव्हांखे इहो असां हौसलो ॾियणु आहियूं, इहो अहसासु ॾियारणु आहियूं पंहिंजी न्याणी खे त समूरी सिंध तव्हां सां गॾु बीठल आहे। तव्हां पाण खे अकेलो न सम्झो, इहे टके जा माण्हू हूंदा आहिनि, इहे पैसनि ख़ातिर पंहिंजे घरनि जे मामलनि खे ॿाहिरि वठी खणी ईंदा आहिनि डिस्कस करण खां। उन्हनि ते मयार न तव्हांजी शाइरी अलाए गाना आहिनि त मुड़ुसु हुजे दुश्मन बि मुड़ुसु हुजे त मज़ो ईंदो। त इहा त मुआशरे में रुटीन जी अकासी आई आहे जेका आम सादे लफ़्ज़नि वारी शाइरी आहे। बाबा मां जहिड़ो माण्हू बि लतीफ़ साईं सरकार जी शाइरी नथो सम्झी सघे, असां में उहो न आहे अकुल। पर उहा ई शाइरी जेकॾहिं सादी लफ़्ज़नि में असांखे सम्झाईंदो त हाणे उहे अजीब आहिनि इहे लफ़्ज़ शाइरी जा। पोइ को कीअं थो सम्झे, को कीअं थो सम्झे, सोच ते डिपेंड करे थो। त जेकॾहिं मां इंग्लिश में किस चवां त कंहिंखे घटि ख़राबु लॻंदो, जेकॾहिं मां सिंधी में चुमी चवां त चए थो उघाड़ी शाइरी आहे। त हाणे असांखे सोच मटाइणी पवंदी, असांखे पंहिंजा मिज़ाज मटाइणा पवंदा। बाबा जेकॾहिं घटिया शाइरी थो करे या घटिया गाना थो ॻाए त तव्हां न ॿुधो, मां न ॿुधां, पर हिन जी फॉलोइंग त आहे न। पर उन अक्सरियत जो तव्हां एतिराम छो नथा कयो? जेकॾहिं मूंखे को फॉलो थो करे, मुंहिंजी तकरीर तव्हांखे पसंदि न आहे, मुंहिंजो मिज़ाज तव्हांखे पसंदि न आहे, तव्हां न ॿुधो। तव्हां त बार बार मुमताज़ मौलाई जी वार ते तव्हां जो जाती पाण छा अथसि, नओं गानो कहिड़ो आहे, नई शाइरी कहिड़ी आहे। अरे बाबा छॾ ॾियो, वञी तव्हां ॿियनि खे ॿुधो, हिनखे हिन जे माण्हुनि में ख़ुशि रहण ॾियो। त इख़्तिलाफ़ थी सघनि था, इस्लाहूं थी सघनि थियूं, सलाहूं थी सघनि थियूं, तजवीज़ूं थी सघनि थियूं, जेकॾहिं पाण तव्हां चाहियो त। बाक़ी शरंगेज़ी जी उमिरि ई 3 ॾींहं हूंदी आहे। ॿुधायो हिन सोशल मीडिया जी शैतानी जी उमिरि 3 ॾींहं आहे। 3 ॾींहं सोशल मीडिया ते वायरल थींदी, डिस्कस थींदी, ख़तमु। पोइ छा आहे, तव्हांजा तालुक ख़राब था थियनि, तव्हांजो रिश्तो थो टुटे, तव्हांजूं तबाहकारियूं थियूं थियनि, इन जो इज्तमाही नुक़सानु सॼी सिंध खे थो थिए। ही माण्हू धारे थिए त केतिरो ख़तरनाक थींदो, सोचो हिकिड़े मिंट जे लाइ। भुंग जे लाइ बि रिआयत न कंदो, जे फंक्शन जे लाइ न कंदो आहे, सख़्तु आहे। त अहिड़े माण्हू खे असां धारे थियण न ॾींदासूं। हिन माण्हू जी ख़ुदा न ख़ास्ता ख़ुदकुशी, उन्हनि लखे माण्हुनि जी ख़ुदकुशी आहे जेके हिन सां मोहबत कनि था। ख़ुदा थो ॼाणे साईं, थियण ई न ॾींदासीं। ॿुधो, मुंहिंजा जेके दोस्त मूंखे मूंसां जेके मोहबत कनि था, मूंखे रांझानी जे लाइ फ़ोन हाणे घटि था कनि, साईं उनजो इंसाफ़ कॾहिं थींदो? साईं मुमताज़ मौलाई सां कॾहिं इंसाफ़ थींदो? त इहा सोच आहे, इहा बेचैनी आहे। मुंहिंजो नंढड़ो भाउ आफ़ाक़ सरकी, हे सुम्हंदो 11 बजे आहे, क्रिकेटर आहे, सवेर उथो आहे, 5:30 था थियनि, अदा चए मुमताज़ वटि पहुते, असांजा फैन आहियूं, मोहबत था कयूं। उमेद अली लुंड जंहिंजे हाणे हुयासीं, चई साईं ख़ुदा जे वास्ते रिज़िक पियो थिए अॻियो, ओॾे ज़रूरत कुझु कर। ईअं लखे माण्हू, कंहिंजा वली मोहम्मद रायमू साहिबु जूनियर वेठो आहे असां वटि। हिन चयो साईं मानी पोइ खाईंदासीं, पहिरियों साईं वटि हली मसलो हल। इहो आवाज़ु ठाहियो, हुनखे हौसलो ॾियो त भाउ तूं हुकुम कंदे, तो वटि हज़ारे माण्हू हिन घिटी में इलाइक़ो तुंहिंजो भरिजी वेंदो। तूं हुकुम कंदे, जेको हुकुम कंदो त सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे। ही घरेलू मामला आहिनि ऐं हिन ते जेको बि कंदो अॻिराई बच शैतानी, उन ते एतिरी लानतान थींदी जो कंहिं घिटी घर ऐं पाड़े में निकिरी न सघंदो। सिंध सुजाग आहे, सिंध जागे पई, सिंध जो शऊर जागे पियो। त ही मुंहिंजो अचणु को तव्हां ते थोरो न आहे, मां माफ़ी थो तव्हां खां घुरां हिकु हिन लेट जी। ॿियो मां 2-3 ॾींहं खां पोइ आयो आहियां, मूंखे पहिरियों अचणु घुरिजा, पर असां पोइ बि तव्हांजे अचण खां सवाइ मां ऑफ द रिकॉर्ड न ऑन द रिकॉर्ड थो चवां। त उन पुलिस वारनि खां पुछो त असां हिननि जूं कहिड़ियूं घेरो तंग कयो त आख़िर आहे छा, वीडियो कहिड़े मोबाइल में वठे, असांखे इहा बि ख़बर आहे, वीडियो कहिड़ी ID तो वायरल थी, किथों थी, इहा बि ख़बर आहे। त हीउ जदीद दौर आहे ऐं एक्शन थींदे तव्हांखे नज़र ईंदो। बाक़ी सभिनी खे रिक्वेस्ट था कयूं त ख़ुदा रा हिन चैप्टर खे क्लोज़ कयो,
नवा ॿिया मामला ईंदा जंहिंमें इज्तमाही तौर ते सिंधियत जो भलो हुजे, सिंध सूबे जो भलो हुजे, सिंध धरती जो भलो हुजे। ही शाइर हसास दिलि हूंदा आहिनि, तमामु हसास दिलि हूंदा आहिनि। इहा ॿी ॻाल्हि आहे त शादियूं ॿ अलाए टे कंदा आहिनि, इहो हलाईंदा अलाए कीअं। हे बि वेठो आहे नौजवान, ॾेखार, हे बि वेठो आहे। त जीअं इरशाद जागीराणी ऐं वहीद हकड़े साहब खे असां ठाहियोसीं मोहबत में, ईअं इंशाअल्लाह हे पाण में वेही रहंदा। इहा असां रिक्वेस्ट कंदासीं त 5 लख थोरो हेतिरो साईं खे चवंदासीं 5 लख थोरो मथे चढ़, एतिरो असां करे सघूं था। त इहे मामला आहिनि, पैसा इन मां ई ज़ाहिर थियो त ही मफ़ाद कहिड़ो आहे। को अनाज जी जंग न आहे, को असूलनि जी जंग न आहे। त वक़्त सां गॾोगॾु इहा सूर जागनि था जॾहिं पैसा ऐं खीसा ख़ाली था थियनि। उहो हिनखे ATM कार्ड सम्झो अथऊं त थोरो झटको ॾींदासीं, हे पंहिंजी इज़त बचाइण खां, हे पंहिंजो मयार बरक़रार रखण खां। ही इन्हनि मामलनि में नथो पवणु चाहे, पर हाणे जॾहिं पियो आहे त ही बि बरो चा चांडियो, इहे ॻोल्हिया न लभंदा। त असां तव्हां सां गॾु आहियूं साईं, को बि हुकुम हूंदो। 2 मिनट असां बि वठंदासीं। हा छोकिरा हेॾा त माइक थोरो खण ऐं पहिरियां मुश्ताक साहिब जो माइक ॾिजो। साईं बियो हाली ख़तमु थी लाइ। अच्छा हाले, हा हलो।